कराची के ज़िले मली में भी सिंध जा रहवासी सिंधु दरिया बचाइण ख़ातिर रोडनि ते निकिरी आया आहिनि। मली जे वापारी मर्कज़ मेमणगोड़ में हिन वक़्तु सिंधु दरिया में केनाल करण खिलाफ़ वॾो एहतिजाजी धरणो लॻी चुको आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जा अॻुवान, सिविल सोसाइटी अॻुवान तोड़ी शहरी वॾे अंग में मौजूद आहिनि। अॼु जे धरणे जे मौक़े ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे सुञाण दुरियनि तोड़े सियासी समाजी कॉमर्स पार्टी अॻुवान सां त सिंधु दरिया ते केनाल करण जे हवाले सां हू पंहिंजो कहिड़ो मौक़िफ़ असांजे अॻियां पेश कनि था। सिधो आहे त सिंध दरिया सिंध जे 5000 सालनि जी तहज़ीब जो बुनियाद आहे, बेहक आहे। जेकॾहिं सिंधु दरिया कोन रहंदो त सिंध कोन रहंदो। त हीअ केनाल न पर ही सिंध जे मौत जो परवानो आहे ऐं हिन लाइ पीपल्स पार्टी रियासत सां गॾु ज़िम्मेवार आहे। पंजाब पंहिंजा पाणी विकिरो करे हाणे सिंध दरिया ते ॾाको पियो हणे, त हिन जो बेशक असांखे मज़ामत करिणो आहे। ऐं इहो असांजो डेल्टा पहिरीं ई तबाही जे ज़हाणे ते आहे, बिल्कुलु तबाह थी चुको आहे ऐं हिनखे मज़ीद तबाह थियण खां बचाइण लाइ असांखे कैनालनि जे ख़िलाफ़ उथी बीहणो थो पए। जो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े आहे त ही शरई कानूनी तौर पर भी ये ॻाल्हि वाज़े आहे त दरिया जो जेको आख़िरी स्टेशन हूंदो आहे, आख़िरी स्टेशन जा माण्हू दरिया जा वाली ऐं वारिस हूंदा आहिनि। दरिया सिंध जो वारिस सिंध आहे ऐं सिंध खे ई इख्तियार आहे उनजे मथां। मथे वारनि खे को इख्तियार ऐं हक़ न आहे त दरिया जे मथां अची वार कनि, हमिलो कनि ऐं उते कैनाल क़ाइमु कनि। उन्हनि जो इहे राइट न आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त सिंध जी तहज़ीब दरियाए सिंध जे करे आहे। दरियाए सिंध ई सिंधू तहज़ीब जी मां आहे, उनजी असास आहे, बुनियाद आहे। सिंध जी तारीख़ इबारत आहे, सिंध जी तहज़ीब सुञाणप इबारत आहे दरियाए मलीर दरियाए सिंध सां। जेकॾहिं दरियाए सिंध जे मथां हमलो कयो वियो त इहे सिंध जी तहज़ीब जे मथां हमलो आहे, सिंध जी तारीख़ जे मथां हमलो आहे। पाणी ज़िंदगी आहे साईं, ज़िंदगी जो सरचश्मो आहे। पाणी न हूंदो त ज़िंदगी न हूंदी। ऐं क़ुरान में बि अल्लाह ताला फरमायो आहे त वजअलना मिनल माई कुल्ल शैइन हई, यानी असां पाणी खे पैदा कयो, पाणी सां हर शइ खे ज़िंदगी अता कई आहे। यानी हर ज़िंदा शइ जो वजूद पाणी जे करे आहे। जेकॾहिं पाणी ख़तमु थी वियो त इन जो मतिलबु आहे त हयाती ख़तमु थी वई। ऐं सिंध जी ज़राअत जो दारोमदार, सिंध जी मईशत जो दारोमदार दरियाए सिंध सां आहे। जेकॾहिं दरियाए सिंध सां छेड़छाड़ कयो वियो त समूरे सिंध जो ज़राअत खे ज़राअत तबाह थी वेंदी, मईशत खे नुक़सानु पहुचंदो। त इन लाइ असां इन जदोजहद जो मक़सदु इहो आहे त असां आवाज़ बुलंद करियूं, मज़ाहिमत करियूं ऐं सिंधु दरिया खे महफ़ूज़ करण जे लाइ हर मुमकिन कोशिश करियूं। केनाल सिंध जी बका जो मसइलो आहे। सिंधु हूंदो, सिंधु दरिया वहंदो त सिंध बि हूंदी। सिंधु दरिया तॾहिं खां आबाद आहे जॾहिं खां ही कुदरत ठही आहे। हिन सिंधु दरिया मां सॼी दुनिया सैराब थिए थी ऐं कुदरती कानून आहे, गवर्नमेंट जो कानून आहे, बैन अल-अक़वामी कानून आहे, जेको दरिया आख़िर में जिते छेड़ो करे थो उहो हुनजो दरिया आहे। ऐं जेको आहे सो सिंध जो ख़ासि तौर ते ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। हीउ जेको ख़ासि न सिर्फ़ु सिंध जो मसइलो न आहे पर पूरे पंजाबियुनि जो बि मसइलो आहे। 3.5 करोड़ जी आबादी आहे, त अगरि ही थल कैनाल बनण सां पूरी कराची जे अंदरि पीअण जे पाणी जो हिकु बूंद बूंद जो माण्हू तरसंदो। ऐं ख़ासि तौर ते जेको समुंड आहे, केटी बंदर, सुजावल ऐं ठठो, इहो जेको सो समुंड आहे इहो नेचुरली सो आहे त जेकॾहिं पाणी अचणु बंदि थींदो त समुंड जेको सो अॻिते वधंदो ऐं उहो लखनि जी आबादियूं जेको सो उते तबाह बर्बाद ऐं ॿोॾ उनजो शिकार थींदियूं। सो थल कैनाल जे लाइ करे पूरे पाकिस्तान दुनिया भर जे माण्हू, सिंधी जेके माण्हू रहनि था, पाणी जे हवाले सां उन हवाले सां जदोजहद ऐं एहतिजाज त असां सिंधी माण्हुनि सां गॾु आहियूं। थल कैनाल कंहिं सूरत में बनण न ॾींदासीं। सिंधी नौजवान, हारी, मज़दूर, यूनिवर्सिटियूं, हर लेवल खां माण्हू इन जो एहतिजाज कनि पिया ऐं ही तारीख़ जो हिकिड़ो वॾे में वॾो रिकॉर्ड एहतिजाज हूंदो त थल कैनाल नामंज़ूर।
ॾिसो अॼु पंहिंजो आलमी ॾींहुं आहे दरियानि जो ऐं जेको हीअ कैनालनि जी जेका आहे मुखालफ़त में एहतिजाजी रैलियूं जेके निकिरनि पियूं जंहिंमें सॼी सिंध सरपाए एहतिजाज आहे त उते अॼु मेमण ॻोठ जे अंदरि अवामी प्रेस क्लब मेमण ॻोठ जा तमामु साफ़ी जेके आहिनि से हिन एहतिजाज में शरीक आहिनि जीअं वकला बिरादरी सिविल सोसाइटी ऐं मली जी जेके हिते साञावंद माण्हू आहिनि उहे सरप्राइज़ एहतिजाज आहिनि साफ़ी जेको हर मैदान ते अॻियां आहिनि त मेमण ॻोठ जा जेके साफ़ी आहिनि उहे बि हिन एहतिजाज में हिते शामिल आहिनि। असां इहो हुकूमत वक़्त सां मुतालबो था कयूं हे जेके 6 कैनाल तव्हां कढो पिया उन्हनि खे सॼी सिंध रद्द कयो आहे। असां बि उन जे मौक़िफ़ खे जेको आहे अॻियां रखंदे इन कैनालनि खे जेको सो रद्द करियूं था। अॼु अवामी प्रेस क्लब जी भरपूर साफ़ियुनि जी हिन एहतिजाज में शिरकत आहे। असां हुकूमत दुर सां हिकु दफ़ो ॿीहर इहो मुतालबो था करियूं त इहे कैनाल जेके आहिनि इहे असांखे क़तल मंज़ूर न आहिनि। सिंधु दरिया असांजो हिकिड़ो पाणी जो ज़रियो आहे, उते 6 कैनाल ठहनि पिया असांखे हर वक़्तु मंज़ूर न आहिनि ऐं सिंध जे पाणी जो दाड़ो असांखे बिल्कुलु मंज़ूर न आहे। हीअ सिंध पाणी कढण सां पूरी सिंध असांजी गहराबाद थी वेंदी, तमामु वॾो बेरोज़गारी अची वेंदी पूरी सिंध। असांजा माण्हू फाका कशीअ ते हलिया वेंदा सिंध जा माण्हू, तंहिंजे करे असीं चऊं था त भई इहो बिल्कुलु खे ख़तमु कयो वञे, इहो 6 कैनाल खे ख़तमु कयो वञे। अगरि इहे इन ते अॻे कमु थियो त असां वीचारा सर खपनि ते ॿधी करे असां मैदान में निकिरंदासीं। असीं कैनाल कॾहिं बि ठहण न ॾींदासीं, छाजे करे असांजे बच्चनि जो मुस्तक़बिल आहे, इहो असांजे सिंधी माण्हू जो मुस्तक़बिल आहे, रोज़गार आहे, एग्रीकल्चर आहे। सिंध हलंदी एग्रीकल्चर ते आहे, एग्रीकल्चर असांजी तबाह थी वेंदी, पूरो रोज़गार तबाह थींदो, माण्हू सभु फाका कशीदा अची वेंदा। तंहिंजे करे असांखे हर वक़्तु इहे नामंज़ूर आहिनि, इहे सिंधु दरिया ते दाड़ो ऐसे